कोटली कबीर का खबर शामिल क्यों पिया गुलाम असगर होलियो जे रिपोर्ट मुताबिक गोठ हाजी हैदर राजपूत जो रहवासी अकबर अली राजपूत प्रेस क्लब कोटली कबीर पहुंची दाहिंदे चयो त मां बच्चन ॿारन समेत पंहिंजे ज़मीन ते कम करे रहियो हुयुसि त असगर अली राजपूत, अंसर अली राजपूत, अब्दुल रहमान राजपूत ऐं अख्तर राजपूत, रियाज़ राजपूत ऐं 3 नामालूम माण्हू आया जंहिं असां ते डंडन सां वार कया ऐं असांखे ज़मीन तां कढी छॾियो ऐं धमकियूं ॾींदा रहिया त ज़मीन ते न अचिजो न त तव्हांखे मारे छॾींदासीं। पोइ मां पंहिंजा बच्चा वठी घर पहुतुसि त खानवान पुलिस अची मूंखे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई। जॾहिं त पुलिस मूं ते तशदुद कयो ऐं धमकियूं ॾिनियूं त फ़ैसिलो कर जे न त कूड़नि केसनि में तोखे अंदर करे छॾींदासीं। बाद में इब्राहिम राजपूत थाणे ते पहुतो ऐं फ़ैसिलो लिखायो ऐं इब्राहिम राजपूत जे बंगले ते फ़ैसिलो थियो ऐं फ़ैसिले ते आमादा बि थिया ऐं हुननि इहो फ़ैसिले में लिखी ॾिनो हो त जेको एकड़ असगर राजपूत जे नाले ते आहे उहो बि लिखी ॾींदा। पर 2 ॾींहंनि खां पोइ फ़ैसिले तां फ्री विया। हुन वधीक चयो त मुंहिंजा भाइर मुंहिंजे जान जा वेरी थी विया आहिनि। मूंखे पंहिंजनि भाइरनि मां ख़तरो आहे। मां आला अमलदारनि DC नौशरो फिरोज़, SSP नौशरो फिरोज़ ऐं हद जे SHO खां मुतालबो कयां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे।